चंबड़ में इरीगेशन नसीर डिवीजन मजदूर यूनियन हैदराबाद जी हलफ बरदारी जी तकरीब मुनक़द कई हुई। वॾे अंग में मजदूर यूनियन जे अॻवाननि शिरकत कई। हलफ बरदारी जे उहिदेदारनि खे मरकज़ी जनरल सेक्रेटरी लाला केसर ज़मा हलफ खणायो, जंहिंमें सदर अब्दुल करीम शीदी, सरपरस्त आला अरशद निज़ामानी, सीनियर नायब सदर नेक मोहम्मद ख़ासकली पंहिंजनि उहिदनि जो हलफ कयो। हलफ बरदारी जी तकरीब में अलशहबाज इरीगेशन ग्रुप जे सरवण हाजी मोहम्मद ईसा संग्रासी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी लाला केसर ज़मा, चेयरमैन अब्दुल लतीफ़ खोसो, सरपरस्त आला मंजूर अली नाहियो, मीरपुर ख़ास ऑल BDA जो सदर अबायो ख़ासकली इरफान मलक ऐं वॾे अंग में इलाक़े वासियुनि शिरकत कई ऐं आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपिन जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।